1914 में जॾहिं थॉमस एडिसन जी बिल्डिंग खे बाहि लॻी, हिक वॾी लेबॉर्टरी, हिक वॾी आलीशान 5 मरला बिल्डिंग ते ठहियल 5 माड़ बिल्डिंग खे अचानक बाहि लॻी वई, जेका हुन जी पूरी ज़िंदगी जी कमाई खे तबाह करे रखे थी। पूरी ज़िंदगी थॉमस एडिसन उन में तजुर्बा कंदो रहियो, पूरी ज़िंदगी थॉमस एडिसन उन में लेबॉर्टरी में तजुर्बा कंदो रहियो। लाज़मी ॻाल्हि आहे, उन में उन जो रिकॉर्ड मौजूद हुयो। जॾहिं उन जो पुट अची करे उन खे ख़बर थो ॾे त बाबा असांजी बिल्डिंग में, असांजी लैब में बाहि लॻी वई आहे ऐं पूरी जी पूरी 5 माड़ बिल्डिंग खे बाहि घेरे में आणे वरितो आहे, त थॉमस एडिसन पंहिंजी घरवारी खे घुराए करे चवे थो, ॾिस अॼु खां पहिरियां अहिड़ी ख़ूबसूरत बाहि कॾहिं ॾिठी अथई। एतिरो नुक़सान थियण खां बाद, एतिरो वॾो नुक़सान थियण खां बाद अगरि कोई बि इंसान हुजे त उहो हौसलो हारे वेंदो आहे। उहो इंसान पंहिंजी पूरे जज़्बे ऐं जुनून सां वरी ॿीहर न उथंदो आहे। लेकिन थॉमस एडिसन ईअं बिल्कुलु नथो करे। बिल्कुलु शाम जो उहो प्रेस कॉन्फ्रेंस घुराए करे चवे थो, मुंहिंजी 70 साल उमिरि आहे, लेकिन मुंहिंजी तमामु महिनत सड़ी रख थी चुकी आहे। लेकिन अॼु मां इहो ऐलान थो कयां त इहो जेको सफ़र मां अॼु खां पहिरियां 1914 में शुरू कयो हुयो, अॼु उहो वरी ॿीहर शुरू थो कयां, छो जो पूरी बिल्डिंग सड़ी रख थी चुकी आहे। मुंहिंजो तमामु रिकॉर्ड उन में मौजूद हुयो जेको सड़ी रख थी चुको आहे। हाणे अगरि थॉमस एडिसन चाहे त हू आराम करे सघे पियो, पर न, उन पंहिंजी जज़्बे ऐं जुनून सां वरी पंहिंजो सफ़र हिक ॿिए सिरे सां शुरू कयो। 70 साल जी उमिरि में वाज़े रहे दोस्तो, 70 साल जी उमिरि में थॉमस एडिसन उहा शइ वरी ॿीहर शुरू थो करे पियो। असांजो थोरो बि को नुक़सान थींदो आहे, असां हौसलो हारे वेंदा आहियूं। असांजो थोरो बि को नुक़सान थींदो आहे, मामूली नुक़सान ते बि असां हौसलो हारे वेंदा आहियूं। ईअं बिल्कुलु बि न करणु खपे, ईअं थियण बि न खपे, छो जो इंसान अगरि नुक़सान खाए थो उन खां पोइ वरी शुरू थो करे त उहो कमाल जो तजुर्बो हूंदो आहे। उहो कमाल जो तजुर्बो हूंदो आहे, उहो इंसान खे हिकु वॾी मंज़िल ॾेराईंदो आहे। अगरि तोखे बि ज़िंदगी में हर इंसान खे नफ़ा नुक़सान ईंदा रहंदा आहिनि। तुंहिंजी ज़िंदगी में फेल्यूअर अचनि वरी ॿीहर शुरू कर, फेल्यूअर अचनि वरी ॿीहर शुरू कर। इहा ई त ज़िंदगी जी कामयाबी आहे, इहा ई त ज़िंदगी जी हिकु सुठी ॾाकण आहे जंहिंखे तोखे बार बार चढ़णो आहे। किरंदे लाज़मी किरंदे वरी तोखे चढ़णो आहे, वरी किरंदे वरी लाज़मी चढ़णो आहे। इहा ई त ज़िंदगी आहे दोस्तो। मां आहियां अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं मोटिवेशनल वीडियो ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाल्लाह ही चैनल तव्हां सां गॾोगॾु पूरी सिंध जो मुक़द्दर तब्दील करण जे लाइ हिकु नओं अज़म खणी निकितो आहे। इंशाल्लाह असां तव्हांजो मुस्तक़बिल ज़रूरु चेंज कंदासीं। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।